नाज़रीन, गैर कानूनी परॾेहनि खे ॾिनल मोहलत ख़त्म थियण खां पोइ सॼे मुल्क में ग्रैंड ऑपरेशन शुरू थी वियो आहे। कराची जे सोहराब ॻोठ वारे इलाइक़े में एसपी जी अॻवाणी में गैर कानूनी परॾेहनि ख़िलाफ़ ऑपरेशन थी रहियो आहे। उन हवाले से तफ़सील ॿुधाइण जे लाइ वीडियो लिंक ते मौजूद आहे आवाज़ जो रिपोर्टर आमिर सुप्रो। जी आमिर, कहिड़ा तफ़सील आहिनि इन हवाले सां? जी बिल्कुल, पाकिस्तान में रहंदड़ गैर मुल्की जेके अफ़गानी आहिनि उन्हनि जो मुद्दो पूरो थींदे ई जेको कराची में आहे सुबुह खां ऑपरेशन शुरू कयो आहे। वॾो अंग आहे पुलिस जो जेको हिन ऑपरेशन में हिसो वठी रहियो आहे। डिस्ट्रिक्ट ज़ोन जेको ईस्ट ज़ोन आहे उन में मुख़्तलिफ़ जॻहुनि ते सुबुह बि ऑपरेशन थियो आहे। हिन महिल बि ऑपरेशन जारी आहे। पाण इएं सोहराब ॻोठ वारे इलाइक़े में मौजूदु आहियूं जिते एसपी सोहराब ॻोठ उज़ैर अहमद असां सां मौजूदु आहे। उज़ैर साहब, कीअं था ॾिसो जीअं ई वक़्तु पूरो थियो आहे सुबुह खां अवां जी निगरानी में जेको ऑपरेशन शुरू आहे, केतिरा गैर मुल्की आहिनि जेके हिन महिल ताईं गिरफ़्तार थी चुका आहिनि? हाँ, अञा त एस्टिमेट्स उहे न आया आहिनि, लेकिन असांजे तमामु जेके मुंहिंजूं टीम्सूं आहिनि उहे सभु लॻियूं पियूं आहिनि इन ते, ऐं जेतिरा बि गैर कानूनी तौर ते मुक़ीम हूंदा उन्हनि सभिनि खे अरेस्ट कयो वेंदो हाणे। कीअं था सम्झो, किथे मज़ामत बि करणी पवे थी? ज़ाहिर आहे सोहराब ॻोठ जो जेको इलाइक़ो आहे वॾो अंग आहे गैर मुल्की अफ़गाननि जो जेकी रहनि था, उन खां ॿी जेकी हिकमत अमली हूंदी अवां जी कहिड़ी हूंदी? टाइम बि पूरो थी वियो आहे। जी बिल्कुल, टाइम पूरो थी वियो आहे ऐं हिकमत अमली वॾी क्लियर आहे त जेतिरा बि गैर कानूनी तौर ते मुक़ीम आहिनि उहे डिटेन थींदा ऐं उन में अगरि कंहिं रेजिस्टेंस कई त उन खिलाफ़ सख़्तु कार्रवाई थींदी। सर, जेकी गिरफ़्तार थिया उन्हनि खे किथे शिफ्ट कयो पियो वञे? उन्हनि ते छा केस बि दाख़िल कया पिया वञनि? जेके बि गिरफ़्तार थियनि था उन्हनि खे कैंप्स में मोकिलियो पियो वञे ऐं उतां ई पोइ हिननि खे वापसि मोकिलियो वेंदो। उज़ैर साहब, कुझु माण्हू भला पाण बि अची पेश थियनि था त ज़ाहिर आहे असीं गैर तरीक़े सां रहूं था ऐं असांखे वापसि मोकिलियो वञे, अहिड़ी बि किथे का ॾिसण में आई आहे ॻाल्हि? जी बिल्कुलु, काफ़ी सारा माण्हू आहिनि जेके वॉलंटरी बि असां ॾे अचनि था ऐं असां उन्हनि खे फैसिलिटेट कयूं था। अगरि वॉलंटरी अचनि था त असां उन्हनि खे बसुनि में मोकिले हुतां कैंप्स ते मोकिलियूं बि था जेको वॉलंटरी अचे थो, ऐं जेको वॉलंटरी नथो अचे उन खिलाफ़ सख़्तु कार्रवाई। सर, कहिड़ा कहिड़ा इलाइक़ा आहिनि जिथे हिन महिल ताईं ऑपरेशन थी चुको आहे? इहो ऑपरेशन हाणे असां लासिफ स्क्वायर खां शुरू कयो आहे ऐं एरियाज़ डिसाइड करे चुका आहियूं ऐं इहो ऑपरेशन अॻियां हलंदो। जी बिल्कुलु, एसपी जेको सोहराब ॻोठ आहे उज़ैर अहमद जो चवणु आहे त मुख़्तलिफ़ जेके इलाइक़ा आहिनि डिस्ट्रिक्ट ईस्ट ज़ोन जा उन में ऑपरेशन कयो वियो आहे ऐं वॾो अंग आहे गैर मुल्की अफ़गाननि जो जेकी गिरफ़्तार कया विया आहिनि ऐं हिननि खे जेको आहे केस उन्हनि ख़िलाफ़ दाख़िल कया वेंदा ऐं हिननि खे ॿिए तरफ़ जेको हाजी कैंप आहे उन तरफ़ मूव कयो वेंदो। उन खां पोइ जेको आहे अफ़गान बॉर्डर मोकिलियो वेंदो। पर हिन महिल बि सोहराब ॻोठ जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में ऑपरेशन शुरू आहे ऐं वॾो अंग आहे पुलिस जो जेको हिन ऑपरेशन में हिसो वठी रही आहे।